Hey guys, welcome back to YouTube channel The Boss Pilanis. मां आहियां कशिश ऐं अॼु असां वेंदासीं जिथे बि वेंदासीं तव्हांखे गॾु वठी वेंदासीं। ही मांजी कज़न आहे जेका यूएसए को आई आहे पाण पंहिंजी प्रमोशन थी कराए। अरे झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है। विजदम इहो साक्षी तो की अच्छा ऐं हिते फाइनली असांजो सफ़र शुरू थी वियो आहे जिते असां वञी रहिया आहियूं। रोटी घटि हूंदी व्लॉग घणा हूंदा ईअं न मामा रोटी बि हूंदी पेट भरे खाइणो मन छा सभिनी जी कसर पूरी कंदमि। हे मुंहिंजी प्यारी मामी ऐं हे मुंहिंजी प्यारी गुड़िया। ये तीनों है। हाँ ठीक है सही है। कसम सां माण्हू जेको आहे न डॉक्टर मुड़ुस वठे ॾ मज़ा ॾ मूंखे बि डॉक्टर मुड़ुस खपे मम्मी वठी ॾिजां। तू छा चए पई मज़ा आहिनि न भाभी डॉक्टर मुड़ुस जा मज़ा हूंदा नी मुड़ुस डॉक्टर वठे न मम्मी ॿुध भाभी रीटा भी चवी थी डॉक्टर मुड़ुस जा मज़ा हूंदा थी कशिश के डॉक्टर मुड़ुस वठी ॾिजां। अब यहाँ पे फ्रेंच फ्राइज लगा हुआ है और यहाँ पे बन भी होता है, हनी बिस्कुट होता है, यहाँ पे ऑमलेट पास्ता टाइप होता है। अभी हमारा सब क्लोज हो गया ना। और ये क्या चीज़ होती है? यहाँ पे पिज़्ज़ा होता है, मैंने पिज़्ज़ा। थैंक यू वेलकम। एॾा त डिशेस आहिनि एॾा त खाधा आहिनि जो मूंखे नाला नथा अचनि त खाधा खुटे नथा। एंड टू बी वेरी ऑनेस्ट असां अञा त खाधे खे हथ ई न लाथो आहे। आई थिंक सो ही आहे हलीम पूरे पासे त जीअं हिननि ॾिठो मां होॾा वीडियो ठाहियूं ऐं होॾो हर हिकु शइ ॾेखारी त हिननि चयो तव्हां हिन सेक्शन खे अञा कवर अप कयो ई न आहे छाकाणि मां सिर्फ़ु उहो सेक्शन कयो हुयो पहिरियां ऐं हेॾां वरी ही सभु वैराइटी आहे। मां हाणे पीच जो ऐं ॿियो लाइ छा ॾियण जो मिक्स पुछनि त सही हिन फ्रूट में कुझु पीच हे जेको बि आहे पीली सुठो थी ट्राई करे ॾिस टटी आहे कसम सां थोरो मिठे में एॾी त वैराइटी आहे जो समझ बि न ईंदो आहे बंदो छा खाए। आई डोंट नो ही छा आहे छो थी समझ नथी अचे पर जेकी मूंखे सभ खां वधीक शइ वणी उहा वणी लब्बे शरीन जी काथे आहे। अरे हा मिस्टी हो ही छा आहे ही टी आहे ग्रीन टी इहो लॻे पाणी वाणी विझी। ही सभु कुझु मां अकेले न खाधो बल्कि मूंसां गॾु साक्षी ऐं संध्या बि गॾु खाधो। आख़िरी स्पॉट मुंहिंजी फेवरेट आइसक्रीम ते ख़तमु थियो। हाणे असां खाई चुका आहियूं खाधो उनखां बाद हाणे असां वेंदासीं गेमिंग्स लाइ लेकिन मां व्लॉग में चयो मां जाॾे वेंदमि अव्हांखे वठी वेंदमि ज़ाहिर जी ॻाल्हि आहे वठी ई वेंदमि पर मां आहियां किथे मां उहो त तव्हां सभिनि खे न ॿुधायो पर खेर तव्हांखे क्लिप्स ॾिसी नालो ॾिसी अंदाज़ो थी वियो हूंदो त मां अरीना क्लब में ई आहियां। तुंहिंजी जेका बैग जी फोटो आहे न
पोइ असां वियासीं गेमिंग लाइ। जीअं ई मां अंदरि वियमि मां ॾिठो ही त नंढनि ॿारनि जो आहे। पहिरियां ॾुख थियो, जंहिंमहिल वॾनि जूं एक्टिविटीज़ मिलियूं पोइ ॾाढी ख़ुशी थी। अगर मूंखे कुछ थी वियो तुंहिंजा ज़िम्मेवार अरीना वारा हूंदा वे मां न इन करे त मूंखे साइन कराई त उहे न हूंदा ज़िम्मेवार। जीतेगा भाई जीतेगा, साक्षी भाई जीतेगा। कुछ तो नहीं बेटा उनको बताओ ना कैसे पहनाना है, पहले पैर डाल दो, वो खुद ऊपर कर लेंगी अपने हिसाब से। नहीं, म्यूजिक सिर्फ आपको नीचे ही मिलेगा। ही ॾिसण में जेतिरी इंट्रेस्टिंग थी लॻे न ओतिरी हुई न, बल्कि ख़तरनाक हुई। छो त जंहिंमहिल असांजा पे स्टोन खे लॻनि पिया असांखे उहे इलाही चुंबनि पिया, जीअं असांजी कामयाबी असांजे रिश्तेदारनि खे चुबंदी आहे। मां गिव अप करे छॾी छो त हे वारी शइ मुंहिंजे पेर में ॾाढी लॻे थी ऐं हे बांदरियूं अञा चढ़नि थियूं। असां खां त न थी सघियो, लेकिन हीअ ॾिसो ही ॿार कीअं था वञनि। प्रूफ न आहे, तव्हां ॿिन्हिनि जो कोई प्रूफ न आहे, तव्हां कीअं चढ़ी वियो? वीडियो कहिड़े भाई कीअं चढ़ींदा किरड़ींदा मुरल भाऊ ॾिस। रुको जरा सबर करो। पोइ असांजो आख़िरी स्पॉट हुयो कोटा चाय पराठा, जिते असां घुरायोसीं चाय ऐं चिकन चीज़ पराठा ऐं फजीता पराठा। छो त चिकन चीज़ पराठा असां सभिनि जो इलाही फेवरेट आहे। हे सॼो जेको आहे डॉक्टर मामे खाधो आहे, असां कुझु न खाधो आहे। हे ॾिसो मुंहिंजी फोटू ॾेखार माण्हू सम्झी वेंदा। मंझंदि जी गॾा मंझंदि जी गॾा न मामा मुंहिंजे खाई करे वणंदो कोन्हे अजीत, अजीत वणंदो कोन्हे मूंखे। न मामा अॼु मां एतिरो खाधो ई न।